बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मैं आकम अली नारेजो। अज असां कुछ इम्पॉर्टेंट जनरल नॉलेज के मुतलिक डिस्कस कंदासीं, यानी कुछ आम मालूमात ते तबसरो कंदासीं। साथियों, अॼुकल्ह पाकिस्तान के खोड़ सारे शहरनि जो ज़िक्र थींदो आहे ऐं उन्हनि जी खोड़ सारे मशहूरु शयुनि जे बारे में असां गुफ़्तगू कंदा रहंदा आहियूं। काफ़ी शहर अहिड़ा आहिनि जिन जो जेको अॼुकल्ह नालो आहे, पुराणे टाइम ते उहो नालो न हूंदो हुयो ऐं काफ़ी CSS जे इम्तिहान में उन्हनि जे बारे में डिस्कस बि थींदी आहे। अचो त उन्हनि शहरनि जे पुराणनि ऐं नवनि नालनि जे बारे में गुफ़्तगू कयूं। जीअं कराची जेको अॼुकल्ह सिंध जो हिकु मशहूरु शहर आहे ऐं कैपिटल सिटी बि आहे, इन जो पुराणो नालो कराची आहे। ऐं हैदराबाद, जंहिंखे पुराणे टाइम ते नीराकोट सॾियो वेंदो हुयो। सखर जो जेको पुराणो नालो आहे उहो पखर, यानी सखर खे पुराणे टाइम ते पखर जे नाले सां सुञातो वेंदो हुयो। साॻे तरह सां खैरपुर खे सोरापुर सॾियो वेंदो हुयो। सियालकोट खे सालकोट सॾियो वेंदो हुयो। फैसलाबाद, जंहिंखे लैलापुर सॾियो वेंदो हुयो। ऐं मियांवाली, जेका मियां अली जे नाले सां मशहूरु हुई। ऐं जेकबाबाद, जंहिंखे खानगढ़ सॾियो वेंदो हुयो। गुजरावाला, हुनखे खानपुर। हज़ारा, जंहिंखे होज़र सॾियो वेंदो हुयो। पाकपतन, आजूधन, बिन कासिम खे पुराणे टाइम ते पिपरी सॾियो वेंदो हुयो। कर्नाटका, जंहिंखे मैसूर सॾियो वेंदो हुयो। ऐं साहिवाल, जंहिंखे मॉन्टेगोमेरी सॾियो वेंदो हुयो। ऐं ही उहे शहर आहिनि जिन जे पुराणे टाइम ते नाला चेंज हुया ऐं अॼुकल्ह उनखे ॿिए नाले सां सुञातो वञे थो। साॻे नमूने सां दुनिया में जेके मुख़्तलिफ़ ज़बानूं आहिनि, उन्हनि जा जेके अज़ीम शाइर आहिनि, अचो हाणे उन्हनि जे बारे में डिस्कस कयूं। माना कहिड़ी ॿोली आहे जिन जो मेन अज़ीम शाइर या उन्हनि जो अहम क़ौमी शाइर केरु केरु आहे। सिंधी ॿोली जो अज़ीम शाइर यानी क़ौमी शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे सॾियो वञे थो। अंग्रेज़ी जो शेक्सपियर, अतालवी, जंहिंखे दांते सॾियो वेंदो हो। ऐं बंगाली जो जेको मेन अहम शाइर आहे उहो आहे राबिंद्रनाथ टैगोर। पश्तो ॿोली जो जेको अहम शाइर आहे खुशहाल खान खट्टक। ऐं पंजाबी जो वारिस शाह। जर्मन जो गोइटे। ऐं संस्कृत ॿोलीअ जो कालिदास। जॾहिं त उर्दू ॿोलीअ जो जेको क़ौमी शाइर आहे उहो आहे अलामा इक़बाल। साॻे नमूने अरबीअ जो अमराउल केस। ऐं फारसी जो शेख सअदी। फ्रांसीसी ॿोलीअ जो सलीम। ऐं लातीनी ॿोलीअ जो दर्जल। ऐं हिंदी ॿोलीअ जो जेको अज़ीम ऐं क़ौमी शाइर उहो आहे तुलसीदास। ऐं यूनानी ॿोलीअ जो उमर। साथियो, ही उहे चंद ॿोलियूं आहिनि ऐं उन्हनि जा कुझु अज़ीम ऐं क़ौमी शाइर जिन जा नाला तव्हांजे साम्हूं पेश कया विया। हाणे अचो कुझु पाकिस्तान जे मुतलिक़ ॿी जनरल नाले ते यानी आम मालूमात ते गुफ़्तगू कयूं। ये पहिरियों सवाल आहे, व्हिच सी इज़ कनेक्टेड विद पाकिस्तान, यानी पाकिस्तान सां जुड़ियल कहिड़ो समुंड आहे। उहा आहे अरेबियन सी। व्हिच एरिया रिसीव हाईएस्ट रेनफॉल इन पाकिस्तान, पाकिस्तान जे कहिड़े एरिया में कहिड़े इलाइक़े में वधि में वधि बरसाति पवंदी आहे, यानी मरी। व्हिच इज़ द लार्जेस्ट डिज़र्ट इन पाकिस्तान, पाकिस्तान जो वॾे में वॾो रेगिस्तान कहिड़ो आहे, उहो आहे थर। ऐं व्हिच इज़ द एरिया ऑफ बलोचिस्तान, पाकिस्तान जे बलोचिस्तान जी एरिया केतिरी आहे, उहा आहे 3,47,056 स्क्वायर किलोमीटर। साॻे नमूने सां व्हाट इज़ द एरिया ऑफ पंजाब, पंजाब जी एरिया छा आहे, उहा आहे 2,05,344 स्क्वायर किलोमीटर। ऐं अहिड़ी तरह जॾहिं असां अॻिते हलूं था त सिंध जी टोटल एरिया जे बारे में ॻाल्हि अचे थी। ऐं सिंध जी टोटल एरिया आहे 1,40,914 स्क्वायर किलोमीटर। जॾहिं त KPK जी जेका एरिया आहे उहा आहे 74,521 स्क्वायर किलोमीटर। उन खां पोइ which dam is largest electricity generating potential in the world, दुनिया में वॾे में वॾी बिजलीअ जी डेवलप करण वारी घणे में घणी जेका डेम आहे उहा कहिड़ी आहे, उहा डेम आहे तरबेला। which is the longest river of पाकिस्तान, पाकिस्तान जो वॾे में वॾो दरिया कहिड़ो आहे, उहा आहे इंडस रिवर यानी सिंधु दरिया। which is the largest province of पाकिस्तान, पाकिस्तान जो वॾे में वॾो एरिया वाइज सूबो कहिड़ो आहे, एरिया वाइज उहा आहे बलोचिस्तान। जॾहिं त पॉपुलेशन जे बुनियाद ते जेको वॾे में वॾो सूबो आहे उहो आहे पंजाब। व्हाट इज़ नेम ऑफ पाकिस्तान अफगानिस्तान बॉर्डर, यानी पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जे विच में जेको बॉर्डर आहे उनजो नालो छा आहे, उहा आहे ड्यूरन लाइन। which country is located in the southern west of Pakistan, यानी वो कहिड़ो मुल्क आहे जेको पाकिस्तान जे ॾखिण ओलह में वाक़िअ आहे, उहा आहे ईरान। व्हाट इज़ द लेंथ ऑफ पाकिस्तान ईरान बॉर्डर,
पाकिस्तान ऐं ईरान मुल्क जे विच में जेको बॉर्डर आहे उनजी टोटल लेंथ केतिरी आहे, एरिया केतिरी आहे, उहा आहे 805 किलोमीटर, यानी 805 किलोमीटर। हाणे अॻिते हलूं, विच इज़ द हाईएस्ट पॉइंट इन माउंटेन इन पाकिस्तान। पाकिस्तान जो वॾे में वॾो पहाड़ कहिड़ो आहे, उहा आहे K2। हाणे K2 जे लाइ हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ बि क्लियर कंदा हलूं त K2 खे K2 न करे छॾींदा आहियूं त हिन जो जेको असुलु नालो आहे उहो आहे कराकरम। हिन कराकरम लफ़्ज़ में के ॿ दफ़ा अचे थी, इन जे करे हिनखे शॉर्ट में K2 सॾियो वेंदो आहे। व्हाट इज़ हाइट ऑफ K2? K2 जी ऊचाई केतिरी आहे, उहा आहे 8611 मीटर। व्हाट इज़ द ओरिजिनल नेम ऑफ K2? K2 जो असुलु नालो छा आहे, उहा आहे गॉडविन ऑस्टिन। व्हाट इज़ द नेम ऑफ पाकिस्तान इंडिया बॉर्डर? पाकिस्तान इंडिया जे विच में जेको बॉर्डर आहे उनजो नालो छा आहे, उनखे सॾियो वेंदो आहे लाइन ऑफ कंट्रोल, जंहिंखे शॉर्ट में LOC पिणु सॾियो वञे थो। विच कंट्री इज़ लोकेटेड इन नॉर्थ ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जे उत्तर में कहिड़ो मुल्क आहे, उहा आहे चाइना। व्हाट इज़ द लेंथ ऑफ पाकिस्तान चाइना बॉर्डर? पाकिस्तान ऐं चाइना जे विच वारे बॉर्डर जी लेंथ घणी आहे, उहा आहे 585 किलोमीटर, जंहिंखे कुझु जाइनि ते 595 पिणु मेंशन कयो वियो आहे। उन खां पोइ विच कंट्री इज़ सिचुएटेड इन नॉर्दर्न वेस्ट ऑफ पाकिस्तान? पाकिस्तान जे उत्तर ओलह में कहिड़ो मुल्क आहे, उहो आहे अफगानिस्तान। व्हाट इज़ द लेंथ ऑफ पाकिस्तान अफगानिस्तान बॉर्डर? पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जे बॉर्डर जी लेंथ घणी आहे, उहा आहे 2252 किलोमीटर। पाकिस्तान जी टोटल एरिया यानी इरादी केतिरी आहे, उहा आहे 7,96,096 स्क्वायर किलोमीटर। इन विच कॉन्टिनेंट ऑफ वर्ल्ड पाकिस्तान इज सिचुएटेड? पाकिस्तान कहिड़े खंड में आहे, उहा आहे एशिया। एट विच साइड ऑफ एशिया पाकिस्तान इज लोकेटेड? पाकिस्तान एशिया में कहिड़ी एरिया में मौजूद है? पाकिस्तान एशिया जे ॾखणे एरिया, ॾखणे इलाइक़े में मौजूद है। हाउ मेनी कंट्रीज आर देयर इन साउथ एशिया? साउथ एशिया में टोटल घणा मुल्क आहिनि? 7। विथ हाउ मेनी कंट्रीज पाकिस्तान हेयर हर बॉर्डर शेयर हर बॉर्डर? यानी पाकिस्तान केतिरनि मुल्कनि सां पंहिंजो बॉर्डर शेयर करे थो? उहे आहिनि 4 मुल्क, 4, जंहिंमें इंडिया, चाइना, अफगानिस्तान ऐं ईरान शामिल आहिनि। साथियो, ही उहा जनरल आम इंफॉर्मेशन हुई जेका पाकिस्तान सां रिलेटेड हुई ऐं पाकिस्तान जे शहरनि जे नालनि, पुराणनि ऐं नवनि नालनि ते मुश्तमिल हुई ऐं कुझु अहम ॿोलियूं जिन जा जेके क़ौमी शाइर आहिनि उन्हनि जो ज़िक्र कयो वियो। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु अव्हां जे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।